तोखे शर्म कोन आई असांजी इज्जत नीलाम कदे छो जलाल खान ही जमीन असां जो असां छो निकरूं मरण जे लाइ तयार थी वञ खणा ॾी खाधा थी तान फैसले को इनकार करे सुठो नाहे के अज जलाल खान जो शिकार जरूर कंदासे कोई देर चाची अचो तो हलूं हाँ सुल्तान मां तो सा वाकई प्यार करने लगी आहियां ये दिल नाजुक वा खबर वथई हिन दिल जा न टोड़े टुकर कजा हर हाल में मुंहिंजो साथ ॾिजां हर ॻाल्हि में मुंहिंजो साथ ॾिजां हो मिठा माण्हू हो सुठा माण्हू उन्हनि ज़ुल्म कयो ज़ुल्म जो नतीजो उन्हनि बि लोड़ियो सुठो इन्ही में थी तूं पंहिंजे भाउ खे मुंहिंजे हवाले कर माल जमा तुंहिंजा टुकर टुकर करे छॾ उन्हनि बेज़मीरनि मुंहिंजे घर में चोरी कयो अथनि पोइ ॿुधाए चोरनि जी ख़बर पई या न मां चवां थी वर कलमो मां पाण जमीन हरगिज़ तव्हां खे न ॾींदुसि लॻे थो तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार न आहे मां तव्हांजी धमकियुनि खां न हटजंदो अॼु तोखे फरीद कोन छॾींदो जी असांजी मुंहिंजी तालीम पूरी थी चुकी आहे हा भोतार मानी खाधे ॾींदासीं असां हुनखे ज़मीन बि वठंदासीं अमचन जो पलो बि वठंदासीं अदा जाफ़र ॿुधो आहे त मोहसिन ख़ान फ़ैसिले जी तारीख़ रखी आहे सुभाणे मुंहिंजे दिलबर जो मेल आहे ऐं हिन जी तयारी वठां तव्हां सब्र कयो न हू तव्हांजा दुश्मन न तव्हां उन्हनि जा दुश्मन आहियो पुलिस अची वई सुल्तान धाड़ेल के पकड़ण ई आसान न आहे ये चाचे की सीने वाली गोली चाचे जे मथां सीधा हथियार क्या अथव हर कलमो होतार तव्हां वञी मैक खे वठी अचो अदा छा ॻाल्हि आहे तूं परेशान लॻे थो अदा जाफ़र वारनि हासिल वारनि खे मारे छॾियो आहे अदा तव्हांखे जेको चवणो आहे चओ इहो तव्हांजो फ़ैसिलो कॾहिं बि क़बूल कोन कंदा आहिनि इहे चारई भाइर हाणे मगरूर थी विया आहिनि हिननि जे दिमाग़ में हवा भरिजी वियो आहे तोखे पंहिंजी भेण सां ॻाल्हाईंदे ॾिठो छा सरदार पुलिस फेराली इन ते जलाल खान निकिरी वञे सरदार पुलिस असांखे कुझु करे न सघंदी नूरी तूं सच थी चईं जलाल खान जा ॾींहं पूरा आहिनि मूंखे हाणे जो हाणे ॾे सुहिणा सोनो छलेड़ो मूंखे हाणे जो हाणे ॾे सुहिणा सोनो छलेड़ो अॼु आणे ॾे सुहिणा सोनो छलेड़ो तव्हांजे लाइ बहितर इहो आहे गैर कानूनी कम को बि न कयो जी वञे थी मुंहिंजे लाइ सिगरेट वठी ठीक है बाबा मां हाणे वञा मां इन सोट जाफ़र वारनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।